तव्हांखे सुल्तानकोट मां अपडेट कंदासीं। बेगारी कैनाल जे मुंड में पानी ओवरटॉप थी वियो आहे, जॾहिं त पुछड़ी में पानी जी खोट बरक़रार आहे। अव्हांखे अपडेट कयो पिया। बेगारी कैनाल जे मुंड में पानी ओवरटॉप थी वियो, जॾहिं त पुछड़ी में पानी जी खोट बरक़रार आहे। बेगारी कैनाल खे जिकबाबाद रोड वेझो रोड़ियूं पइजी वियूं। इलाइक़े वासियुनि तरफ़ां रोड़ियूं बंदि करण जूं कोशिशूं जारी आहिनि। सुल्तानकोट मां अपडेट कयूं पिया। आबादगारनि जो चवणु आहे त वकड़ो वटि कैनाल जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। पुछड़ी में आबादगारनि जो बेजारो बि सड़ी वियो आहे। बेगारी कैनाल जे मुंड में पानी ओवरटॉप थी वियो आहे, जंहिं सबबि रोड़ियूं पइजी वियूं आहिनि, जॾहिं त पुछड़ी में पानी जी खोट बरक़रार आहे, जंहिं सबबि आबादगार परेशान आहिनि। बेगारी कैनाल खे जिकबाबाद रोड वेझो रोड़ियूं पइजी वियूं। इलाइक़े वासियुनि तरफ़ां रोड़ियूं बंदि करण जूं कोशिशूं जारी आहिनि। कैनाल जा दरवाज़ा बि बंदि कया विया आहिनि। पुछड़ी जे आबादगारनि पारां वीचारो बचाइण लाइ रोड़ियूं बंदि कयूं पियूं वञनि। बेगारी कैनाल जे मुंड में पानी ओवरटॉप थी वियो, जॾहिं त पुछड़ी में पानी जी खोट बरक़रार आहे। बेगारी कैनाल खे जिकबाबाद रोड वेझो रोड़ियूं पइजी वियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि तरफ़ां रोड़ियूं बंदि करण जो कमु जारी आहे। आबादगारनि जो चवणु आहे त वकड़ो वटि कैनाल जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। पुछड़ी में आबादगारनि जो बेचारो बि सड़ी वियो आहे। ख़बर तफ़सील मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर स्टार चांडियो। जी स्टार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा सुल्तानकोट भरिसां क़ौमी शाहराह शिकारपुर जेकुंबा जे बॉर्डर ते वाक़िअ बेगारी कैनाल मुख़्तलिफ़ हंधनि सां ओवरटॉप थियण लॻी। केतिरियूं ॻोठनि भरिसां रूणियूं पवण सबबि आपाची अमलो जेको आहे उहो ग़ाइबु आहे ऐं जेको वकड़ो पुल आहे उन हेठां हिन दरवाज़ा मुकमल बंदि करे छॾिया आहिनि। उन दरवाज़ा बंदि करण सबबि जेको बेगारी वकड़ो पुल खां मथियों जेको इलाइक़ो आहे उते पाणी बेगारी कैनाल जो टुटणु लॻो आहे ऐं जेके इलाइक़े वासी आहिनि, ॻोठाणा आहिनि, उहे पंहिंजी मदद पाण उतां उहे रूणियूं ऐं गाॾियुनि ट्रैक्टरनि ट्राली खणी अची उतां बंदि करे रहिया आहिनि। ऐं वकड़ो पुल खां हेठियां जेके बि आबादगार आहिनि गढ़ी शहरो ताईं, उहे मुकमल पाणी फुड़े जे लाइ परेशान आहिनि। उतां जा आबादगार आहिनि, उन्हनि जो सारियालो फ़सुलु आहे उहो सड़णु लॻो आहे, बेजारो सड़णु लॻो आहे। हेठियां जेके बि आबादगार आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन्हनि उहो इल्ज़ाम हयो त वकड़ो पुल ते जेको आपाची अमलो आहे ऐं उते जेको अमलो मौजूदु आहे उहे दरवाज़ा बंदि करे मथियां जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि जे ज़मीनदार आहिनि उन्हनि खे बंदि करे पाणी ॾिनो थो वञे ऐं पाणी चोरी कयो थो वञे। हिननि इहा घुर आला इंतिज़ामिया खां कई आहे त वकड़ो पुल खां मथियों जेको पाणी दरवाज़ा बंदि करे ज़मीनदारनि खे पाणी ॾिनो वञे थो, उहो उतां जो इहा पाणी जी जेका चोरी आहे उहा मुकमल बंदि करे हेठियां जेके आबादगार आहिनि उन्हनि जो पाणी सबबु सारियालो फ़सुलु ऐं बेजारो जेको सड़े थो उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। नोटिस वठी जेको बेगारी कैनाल जा दरवाज़ा बंदि थियल आहिनि उहे खोले ॾिना वञनि। थी सभा स्टार चांडियो अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।